नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे न्यूयॉर्क खां ख़बर ॾींदा हलूं त अमेरिका मज़हबी एहतियात बाबति रिपोर्ट जारी करे छॾी आहे, जंहिंमें भारत मुसलमान लाइ तशद्दुद ऐं ख़ौफ़ पखड़ींदड़ मुल्क साबित थियो आहे। अमेरिका मज़हबी एहतियात रिपोर्ट जारी करे छॾी आहे, जंहिंमें भारत में मज़हबी अदम बर्दाश्त जे गहराई सां तजवीज़ कयो वियो आहे। रिपोर्ट में इंकशाफ कयो वियो आहे त हिंदू क़ौम परस्तोलनि भारत खे ॿिनि क़ौमियत लाइ तशद्दुद ऐं ख़ौफ़ पखड़ींदड़ मुल्क साबित कयो। भारत में केतिरनि रियासतनि ॻऊं ज़बह करण ख़िलाफ़ कानून जोड़िया, ॻऊं ज़बह करण जो इल्ज़ाम हणी मुसलमाननि ते तशद्दुद कयो, जॾहिं त बीजेपी मज़हबी अक़लियतनि सां अण बराबरी वारो वर्ताव करे रही आहे। रिपोर्ट मूजिबि हिंदू क़ौम परस्तोलनि भारत में गैर हंधनि ऐं हेठियुनि ज़ातनि जे हिंदुनि ख़िलाफ़ तशद्दुद, धमकियुनि ऐं हिंसाइण खां कमु वरितो आहे। हुकूमत ऐं गैर हुकूमती ॿई अंसारनि में मुलविस आहिनि। केतिरनि ई नसलनि खां खीर, चमड़ी ऐं गोश्त जे कारोबार में मुलविस मुसलमान ऐं दलित वापारियुनि ख़िलाफ़ वॻुड़ी हमला कया विया आहिनि, जॾहिं त ईसाइनि खे ज़बरदस्ती मज़हब तब्दील करण ते मजबूर कयो वियो आहे। अमेरिकी रिपोर्ट में चयो वियो त ॻऊं जी हिफ़ाज़त जे नाले ते 2007 में 10 खां वधीक माण्हुनि खे मारियो वियो। गैर हंधनि जे घर वापसि जे नाले सां तक़रीबन में ज़बरदस्ती हिंदू बणायो वियो आहे। परॾे इमदादनि सां हलंदड़ NGOs खे बि मज़हबी अक़लियतनि ख़िलाफ़ इस्तेमालु कयो वियो। मज़हबी आज़ादी जी बदतरीन सूरत हाल 10 रियासतनि में सभ खां वधीक ॾिसण लाइ मिली आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।